अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे कुंभ मां ॻोठ अली बहर वेझो शादीशुदा औरत जो घर में अंदर पखे में टंगियल लाश हथायो आहे। मुड़ुस खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इलाइक़े में क़त्ल करण जा चोॿोल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। मुस्मात फरीदा सोलंकी जो लाश घर अंदर पखे में टंगियल मिलियो आहे। लाश तालके अस्पताल कोटड़ी मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। कुंभ मां ॻोठ अली बहर वेझो शादीशुदा औरत जो घर अंदर पखे में टंगियल लाश हथायो आहे। औरत जे मुड़ुस खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कुंभ मां सावल गांव खां। जी सावल, अपडेट कजो, छा मामलो आहे? जी, जीअं त कुंभ भरिसां ॻोठ अली बहर उन भरिसां जेको आहे 35 साल औरत मसमत फरीदा ज़ाल अनवर सोलंकीअ जो जेको लाश आहे उहो पखे मां लटकियल हथायो आहे। जॾहिं त कुंभ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल कोटड़ी पहुचायो आहे। जॾहिं त इलाइक़े में इहे तोहफ़ा जेके आहिनि गर्दिश करे रहिया आहिनि त औरत जेका आहे सिम कढाइण लाइ वई हुई शहर ऐं वापसि आई त हुनजे मुड़ुस जेको आहे हुन ते तशदुद करे हुनखे क़त्ल कयो आहे। जॾहिं त हुनजो जेको मौसूम ॿारो आहे उहो बि शाहिदी ॾेई रहियो आहे त मुंहिंजी माउ खे। ठीक है सावल, मेहरबानी जी अपडेट करण लाइ।